वहाँ के सांगड़ में अपडेट कनालू झोल लग मोटरसाइकिल जो ट्रॉलर के टक्कर लगवा है। रिटायर्ड पुलिस एहलकार फौत थी वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है सांगड़ में वहाँ के अपडेट कनालू फौती जी सुञाणप रिटायर्ड पुलिस एहलकार नारायण दास मेघवाड़ तौर थी है। सांगड़ भरसां झोल लग मोटरसाइकिल के ट्रॉलर जो टक्कर लगवा है। टक्कर लगन सबब रिटायर्ड पुलिस एहलकार फौत थी वियो है। तफ़सील मालूम कंदासीं एडी कुंबर खां GAD हादसे बाबत अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, ही झोल लगा है मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर जो टक्कर थियो है, जंहिंजे नतीजे में रिटायर्ड पुलिस एहलकार है नारायण दास मेघवाड़ जो फौत थियो है। सांगड़ वेझो ॻोठ मोहम्मद खान चन्नड़ वटि 22 व्हीलर जो टेलर है, उनजो मोटरसाइकिल के टक्कर लगो है, जंहिंजे नतीजे में रिटायर्ड पुलिस एहलकार फौत थियो है, जंहिंजो लाश सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो है, जिते ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त झोल पुलिस जेको आहे सो ड्राइवर ऐं ट्रॉलर खे हिरासत में वठी छॾियो आहे। जी महिरबानी वहाँ जी अपडेट करण लाइ।